वनुसल्ली वनुसल्लिम अला रसूलिहिल करीम वअला आलिहि वअस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलम तर अन्ना अरसलना शयातीन अलल काफिरीन तअज़्ज़ुहुम अज़्ज़ा। छा तो न ॾिठो बेशक असां मोकिलियो शैताननि खे काफ़िरनि ते उभारनि था उन्हनि खे उभारणु। काफ़िरनि जे मथां असां शैताननि खे मुसलत कयो ऐं उहे शैतान काफ़िरनि खे गुनाहनि ते ऐं बद अमलनि ते उभारनि था। पोइ काफ़िर शैताननि जे चकर में आहिनि, हू उभारनि था, हू वरी गुनाह कनि था। फला ताजल अलैहिम, पोइ तूं जल्दी न कर उन्हनि ते, इन्हनि ते कंहिं क़िस्म जी जल्दी जी का ज़रूरत कान्हे। इन्नमा नउद्दु लहुम अद्दा, असां ॻणप कयूं था उन्हनि जे लाइ ॻणप करणु, उन्हनि जा ॾींहं, उन्हनि जा साल, उन्हनि जा महीना असां उन्हनि जे लाइ ॻणियूं था, शुमार कयूं था। जेको उन्हनि जो मुक़ररु वक़्तु टाइम आहे दुनिया में रहण जो, उहो रहंदा, ॻणप पूरी थी हलंदा अॻे जहान में, पोइ अज़ाब इन्हनि काफ़िरनि जे लाइ तयारु लॻो पियो आहे। यौम नहशुरुल मुत्तक़ीन इलर रहमान वफ़दा, जॾहिं क़यामत जो ॾींहुं थींदो, हिकिड़े पासे जे मुत्तक़ी परहेज़गार हूंदा ऐं ॿिए पासे जे मुजरिम हूंदा। उन्हनि ॿिन्हिनि जे अचण जी जेका कैफ़ियत आहे अल्लाह जे हुज़ूर में, उहा अलॻि अलॻि हूंदी। मोमिन अलॻि तरीक़े सां ईंदा ऐं मुजरिम काफ़िर वरी अलॻि तरीक़े सां ईंदा। मोमिननि जे अचण जो तरीक़ो ही हूंदो, यौम नहशुरुल मुत्तक़ीन, जंहिं ॾींहुं गॾु कंदासूं असां मुत्तक़िन खे, परहेज़गारनि खे, इलर रहमान, रहमान जे दरबार में, हुज़ूर में, वफ़दा, वफ़द जे सूरत में, महिमान बणाए करे। जीअं महिमाननि जो को वफ़द ईंदो आहे ऐं पोइ इज़त एतिराम सां उन्हनि खे सॼो वेंदो आहे, घुरायो वेंदो आहे, ईअं मुत्तक़िन खे क़यामत जे ॾींहुं वफ़द जे सूरत में महिमान बणाए करे उन्हनि खे अल्लाह जे हुज़ूर में आंदो वेंदो इज़त सां। वनसूकुल मुजरिमीन इला जहन्नम विरदा, ऐं काहींदासूं असां मुजरिमनि खे, ॾोहारनि खे जहन्नम जे तरफ़ हकिलींदे करे। जीअं जानवरनि खे, टाड़ जानवर हूंदा उन्हनि खे माण्हू हकिले ईंदो आहे, हिननि खे बि उन्हनि जानवरनि खे, मुजरिमनि ॾोहारनि खे, काफ़िरनि खे जहन्नम ॾे हकिले करे आंदो वेंदो। हितां खां इहा ॻाल्हि वाज़िह थी त मुत्तक़ी कहिड़ी कैफ़ियत ऐं सूरत में अल्लाह जे हुज़ूर में हाज़िर थींदा ऐं मुजरिम ॾोहारी क़िस्म जा माण्हू काफ़िर इहे वरी कहिड़ी सूरत में उन जाइ ते ईंदा। ॿिन्हिनि जे अचण जो तरीक़ो अलॻि हूंदो। हुननि खे इज़त सां आंदो वेंदो, मुत्तक़िन खे, परहेज़गारनि खे, ऐं हुननि खे तौहीन ऐं ज़िलत सां आंदो वेंदो, उन्हनि जे कुफ़र जे करे ऐं उन्हनि जे जुर्मनि जे करे। अल्लाह ताला इन ई तरीक़े खां, जंहिं तरीक़े सां ॾोहारी आंदा वेंदा, उन तरीक़े सां गॾु थियण खां पनाह अता फ़रमाए। नेकनि सालिहनि अल्लाह ताला पंहिंजे प्यारनि दोस्तनि खे जंहिं तरीक़े सां पंहिंजे हुज़ूर में घुराईंदो, अल्लाह उन्हनि जे सदक़े उन तरीक़े सां आले इस्लाम खे, मुस्लमाननि खे, असां तव्हांखे घुराए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।